जोरजा शहर में बदअमनी चोट चढ़ी वही है। नामालूम चोर शहर में धरती होटल ॿाहिरां सहाफ़ी मोहम्मद सादिक सोलंकी जी मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया। सहाफ़ी मोहम्मद सिद्दीक मूजिब शहर में बदअमनी चोट चढ़ी वही है। पुलिस चोरन सां बुट बणियल है। हुन IG सिंध खां मुतालबो कयो त ॾोहनि ते ज़ाब्तो आणे चोरी थियल मोटरसाइकिल वापस कराई वञे। चोटियारियूं वासी नौजवान गुलाम हुसैन सोलंकी शाहपुर वासण औरत सां अदालत में पसंद जो परणो करे छॾियो। प्रेमी जोड़े मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ॿिन्ही रज़ा ख़ुशी सां निकाह कयो आहे। जॾहिं त शाहपुर वासण ख़ातून जोगी चयो त परणे खां पोइ माइट असांजी जान जा दुश्मन थी विया आहिनि। हुन इख़्तियारिन खां मुतालबो कयो त माइटनि खां तहफ़ुज़ ॾिनो वञे। दादू में इंसानियत लॼाईंदड़ अफ़सोसनाक वाक़िए ख़िलाफ़ SSP दादू मीर सऊद मक्सी जे हुकुम ते केस दाख़िल। मुबैना इज्तिमाई ज़्यादती जो निशानो थींदड़ औरत मसमात सनम ज़ाल मुख़्तियार बबर जी फ़रियाद ते दादू B सेक्शन थाणे ते 4 ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। जवाबदारनि जी सुञाणप हाकिम बुर्दी, परवेज़ बुर्दी, नादिर बुर्दी समेत सतार बुर्दी जे नालनि सां थी। पुलिस पारां ज़्यादती केस में ॼाणायल हिक जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। दोदापुर में रिटायर्ड उस्ताद सां लखें रुपयनि जो फ्रॉड कंदड़ बासरनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते रिटायर्ड उस्ताद सूमर कोटहर चयो त बासर यासीन गुरगेज ऐं बाबू गुरगेज खे कुझु साल अॻु 24 लख रुपयनि में जॻह विकिरो कई, जंहिंजी रक़म अॼु ॾींहं ताईं नाहे मिली। पैसा घुरण ते बासर मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। बासरनि खे गुरगेज बिरादरी जे पुलिस अहलकार अब्दुल करीम गुरगेज ऐं अब्दुल कादिर गुरगेज जी हिमायत हासिल आहे, जंहिं करे पुलिस बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। हुन वारनि खां मुतालबो कयो बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रक़म वठराए ॾिनी वञे। डिगरी भरिसां अंब मोरी स्टाफ वटि डिगरी ऐं कोट गुलाम मोहम्मद तालके खे मिलाईंदड़ पुल जी ज़बून हाली सबबि हादसनि जो ख़दशो वधी वियो। पुल तां गुज़रंदड़ मुसाफ़िर मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इलाइक़े वासियुनि पारां लाॻापियल इदारनि खे पुल जी मरमती कम जो मुतालबो कयो वियो आहे। नसीराबाद में ॿोॾ मुतासिरनि खे घरनि जी तामीरात वारी रक़म न मिलण ख़िलाफ़ मुतासिरनि पारां इलाइट बैंक ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवान शमन शाबराणी, रियाज़ खटियाण ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत पारां ॿोॾ मुतासिरनि खे 75,000 रुपयनि जी रक़म जारी कई वई आहे, पर इलाइट बैंक अमलो ऐं प्राइवेट एजेंटनि जी मिली भगत करे मुतासिरनि जी रक़म मां 5,000 रुपया कटौती कई पई वञे। हुननि इख़्तियारिन खां मुतालबो कयो त रक़म जी कटौती ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे।